कल्याण न्यूज़ में मां यहाँ गुलाम मुस्तफा सोलंकी पेश आहिनि हिन वक्त जूं हेडलाइन। इस्लामाबाद की एहतसाब अदालत तोशाखाना केस में नवाज शरीफ जा दायमी गिरफ़्तारी वारंट मुअत्तल करे छॾिया। नवाज शरीफ जो इश्तिहारी ॾुआरी वारो स्टेटस भी ख़त्म थी वियो। नवाज शरीफ तोशाखाना रेफरेंस केस में इस्लामाबाद की एहतसाब अदालत ॾाढो पेश थियो। नवाज शरीफ की अदालत में पेश थियण ते एहतसाब अदालत के जज मोहम्मद बशीर वकीलन खे इशारो कयो त नवाज शरीफ खे वठी वञो। नवाज शरीफ केस में हाज़िरी लॻाइण बाद अदालत मां रवानो थी वियो। नवाज शरीफ जा दायमी वारंट मुअत्तल कया वञनि। नवाज शरीफ सरेंडर कयो आहे। संदसि रूपोश ॾुआरी वारो स्टेटस भी ख़त्म थी वियो आहे। दायमी वारंट मुअत्तल थियण बैदि ही ट्रायल अॻिते वधंदो। पाकिस्तान गोरी वेपन सिस्टम की तरबियती लॉन्चिंग जो कामयाब तजुर्बो करे वरितो। पाकिस्तान गोरी वेपन सिस्टम के तरबियती लॉन्चिंग जो कामयाब तजुर्बो करे वरितो। आर्मी स्ट्रेटेजिक फोर्स के कमांडर ASFC के सीनियर इख्तियारियुनि साइंसदाननि ऐं इंजीनियरनि तजुर्बे जो मुशाहिदो कयो। ISPR मूजिब वेपन सिस्टम की लॉन्चिंग जो मक़सद ASFC के ऑपरेशनल ऐं टेक्निकल तैयारियुनि जो जाइज़ो वठणु हो। पंजाब की निगरान काबीना अल अज़ीज़िया रेफरेंस में नवाज शरीफ के बुधायल सज़ा मुअत्तल करे छॾी। निगरान सूबाई काबीना सर्कुलेशन ज़रिए नवाज शरीफ की सज़ा मुअत्तल करण की मंजूरी ॾिनी। सुध समा वारे निगरान सूबाई वज़ीर आमिर तस्दीक़ कंदे चयो आहे त नवाज शरीफ पारां सज़ा मुअत्तल करण की दरख़्वास्त ॾिनी वई हुई। आमिर मीर जो चवणु आहे त निगरान काबीना आइनी इख्तियार इस्तेमाल कंदे सज़ा मुअत्तल कई। केस जो हतमी फ़ैसिलो अदालत ही कंदी। आमिर मीर मूजिब क्रिमिनल प्रोसीजर कोड के सेक्शन 401 तहत नवाज शरीफ की सज़ा मुअत्तल कई वई। निगरान वॾे वज़ीर सिविल अस्पताल के पूरे मेडिकल बोर्ड के मुअत्तल करे छॾियो। निगरान वॾे वज़ीर MS डॉक्टर अल्ताफ़ एवान ऐं डायरेक्टर फिनांस ज़हीर भट्टी के भी मुअत्तल करे छॾियो। निगरान वॾे वज़ीर पारां CT स्कैन MRI ऐं ॿी मशीनरी ख़राब हुजण ऐं सफ़ाई सुथराई न हुजण ते कावड़ जो इज़हार कयो। मरीज़नि ऐं संदनि वारसनि पारां निगरान वॾे वज़ीर आॾो दवाऊं न मिलण, डॉक्टरनि की गैर हाज़िरी जूं भी शिकायतूं कयूं वयूं। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर पारां 15 ॾींहंनि अंदरि CT स्कैन ऐं ॿी मशीनरी ठाहिराइण जो हुकुम ॾिनो वियो। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाकर पारां सिविल अस्पताल सखर के किचन की ख़राब हालत ते कावड़ जो इज़हार कयो वियो। निगरान वॾे वज़ीर चयो त 350 माण्हुनि जो खाधो रोज़ानो अस्पताल के हिन किचन में तैयार थींदो। 2 करोड़ रुपयनि खां वधीक खाधे की बजट आहे। निगरान वॾे वज़ीर पारां गुलाम महर मेडिकल कॉलेज की गुज़िरियल 5 सालनि की ट्रांजिट ऑडिट जो पिणु हुकुम ॾिनो। नाज़रीन, ही हुयूं हिन वक्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो कल्याण न्यूज़ ऐं असांजो चैनल लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।